हाणे बिला तकीर जे आऊं किताब जे लाइ अर्ज़ु रखंदुसि साईं शाह मोहम्मद कोराई सिकंदरी साहब जन के जेके अचनि पंहिंजे किताब सां असांजे दिलनि खे मुनवर फरमाइनि। साईं शाह मोहम्मद कोराई सिकंदरी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा ज़ुक़ना इल्मन नाफ़िआ व अमलन सालिहा सुब्हानका ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या रब्बि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यदना व मौलाना व मलजना व मवाना वहादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना व शफीना व नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफियतारम मिल्लते हज़रत खलील
खाक पाए गौसे आजम ज़ेर साया हर वली। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम प्यारी जमात सगोरी मुसलमान भाइरो अजीज दोस्तों, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह करीम जल्ल जलालहू व अमन वालहू जे कलाम मजीद फुरकान हमीद बजा कुछ अल्फाज मुबारक अवां प्यारन जे आलो तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। दुआ फरमायो अल्लाह साईं पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में मूं गुनाहगार के हक ऐं सच बयान करण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह पाक जेको कुछ मूं गुनाहगार फ़कीर खां चवराए ऐं अवां प्यारन के बुधराए बुधी करे पान सभिनी के अमल ऐं मोहब्बत करण जी तौफीक अता फरमाए। प्यारा अजीज दोस्तों, अॼोकी ही नंढड़ी मुख्तसर महफिल ॿ-टे कलाकनि वारी नबी अकरम नूरे मुजस्सम साहिबे औलाद यतीमन जे यार मिस्कीनन जे मददगार महबूब खुदा हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे बचड़े हसनी हुसैनी सैयद महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शाहबाज लामकानी गौसे समदानी पीरन जे पीर दिलबर दस्तगीर हजरत सैयदना शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान अक़दस में ही महफिल रखी वही आहे। शाल रब करीम पंहिंजी बारगाह इज़्ज़ती में हिन महफिल के कबूल व मंजूर फरमाए ऐं हिन महफिल जे सदके अल्लाह पाक असांखे ऐं असांजी औलाद के 5 वक्त नमाज पढ़न जी तौफीक अता फरमाए ऐं हिन महफिल जे सदके अल्लाह पाक पाण सभिनी जे कब्र ऐं हशर के मोचारो फरमाए। प्यारी जमात मुसलमान भाइरो, हिन महफिल अज यारी शरीफ जी हवाले सां महफिल इन खां अॻु में रबीउल अव्वल शरीफ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण वारे महीने यानी उर्स शरीफ जो महीनो पंहिंजे पुजाणीअ सां ख़ैर सां पहुतो। रबीउल आखिर शुरू थियो। प्यारा अजीज दोस्तों, ही जेके अल्लाह जा कामिल वली तवां असां जे मुक़द्दर में मिलिया ऐं असां मुस्तफ़ा करीम जी मेहरबानी सां अल्लाह करीम जे करम नवाज़ी सां मुस्तफ़ा करीम जे सदके उन्हनि जा जेके पोइ लॻा आहियूं पंहिंजे हाल मुताबिक़ उन्हनि जे तरीक़े ते हलूं था। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, जॾहिं उन्हनि जे तरीक़े ते पाण पाबंदीअ सां हलंदासीं त इंशाअल्लाह ताला ॿई जहान पंहिंजा मोचारा थी वेंदा। अॻ में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अक़दस हलियो पिए सॼो महीनो, पर मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त सना पूरी जिंदगी पोवा जिंदगी 100 साल जी हुजे या 50 साल जी हुजे, पर मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अक़दस मुझे महबूब जो मकाम मर्तबो मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिक हिक अदा ते हिक हिक मानू गाइंदो रहे त अल्लाह जी ज़ात जो कसम मुस्तफ़ा करीम जे
उन हिक अदा जेका आहे हिक अदा उन जी चौथी पती जो भी जिक्र मुकम्मल नथो करे सके। टे हिस्सा पानी आ समुद्र, एक हिस्सो जमीन आ। उन पूरे समुद्र जो पानी मस कजे ऐं दुनिया जे दर्जे ते अल्लाह पाक जल जलालहु व अमन वालहु जेके हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में ही सावा सावा वण लगाया आहिनि, उन्हनि जा कलम कजन मस खत्म थी वेंदी। मुझा अजीज दोस्तो, कलम वण दुनिया का खत्म थी वेंदा, मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान खत्म थियण जेड़ो आहे कोन को। छो जो अल्लाह सही पंहिंजे कलाम मजीद में इरशाद फरमायो आ वरफअना लक ज़िक्रक, मुझा महबूब असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे ज़िक्र के बुलंद फरमायो आ। केतिरो बुलंद फरमायो आ, आसमान जी बुलंदी जमीन ताईं, जमीन का आसमान ताईं 500 साल जो बंधा, यानी एतिरे अरसे में रसूलुल्लाह जो जिक्र कंदो रहे जी अल्लाह पाक जल शानहु जे शान जी हद नाहे तो अल्लाह साईं जे मखलूक में मुझे मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह जी मखलूक खुदा जो प्यारो हबीब खलकल हबीबा जंजे सदके अल्लाह पाक पूरी कायनात के पैदा फरमायो आ। अल्लाह खां बाद में जेकर अजमत ऐं मकाम ऐं मर्तबो जेकर आहे तो असांजे आमना जे लाल मिठड़े मोहम्मद करीम जो मर्तबो आहे। सभई जो सुभान अल्लाह। मुझा अजीज दोस्तो, मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सगोरो हजरत हसन मुझे हबीब की सिफत सदा तो करे व अहसनु मिनका लम तर कत्तु आईनी व अजमलु मिनका लम तलिद निसाउ। मुझा महबूब तो जेड़ो सोड़ो मुझे अख कदा डिठो ही कोने को। चो सुभान अल्लाह। तो जेड़ो सोड़ो मुझे अख डिठो ही कोने को। मुझा महबूब तो जेड़ो सोनो हसीनो जमील कहां मां जणो ही कोने को। खुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्ल ऐबिन, मुझे हबीब सामू वेठो आ, सहाबी मुझे महबूब जी तारीफ तो करे। खुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्ल ऐबिन, मुझा महबूब तोखे अल्लाह पाक हर ऐब खां पाक बनायो आहे। कान्नका कद खुलिक़्त कमा तशाउ, मुझा महबूब तो जी चाहो बेती रब करीम तोखे ठायो। हाणे अवां पाण फैसलो करे सको था त सहाबी सगोरे हेडी तारीफ कई, अल्लाह जे कलाम मुस्तफा जो बयान शान इहो फरमायो त खुदा जो शान खां बाद में जेकर शान आहे तो मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। जह जगह ते खुदा जी खुदाई आ उन जगह ते मुझे मिठड़े मोहम्मद करीम जी मुस्तफाई आहे। प्यारा अजीज दोस्तो, ही अल्लाह जे कामिल वलियन सा जेका असांजी मोहब्बत आहे, असांजो जेको प्यार आ इहो असां पंहिंजे तरफां हथरादू न ठाहियो आ, असां पंहिंजे तरफां का बि ॻाल्हि कोन कई आ। इहा अल्लाह जे कामिल वलियन जी मोहब्बत भी असांजे दिल में अल्लाह ही पैदा फरमाई आहे। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमान वुद्दा। कुरान शरीफ अल्लाह से फरमाए तो बेशक ओए मानू जने ईमान आंदो अमल सारे कयो रब करीम उन्हनि जे लाइ पंहिंजे बाननि जी दिल में मोहब्बत विझंदो आहे। सभई जो सुभान अल्लाह। अजीज दोस्तो, ही मोहब्बत अल्लाह जे तरफा आहे। ऐं आओ इहो चवंदुसि मुझो उस्ताद साईं क़िबला मुफ्ती साहब साईं अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हुआ तो बाबा इहो अल्लाह जो एहसान आ
जो मिठड़े महबूब मोहम्मद करीम जो उम्मती बनायई आई अल्लाह जो यो एहसान मुस्तफा जो उम्मती बनाए हजरत अब्दुल कादर जीलानी आई मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद बनाए हजरत अब्दुल कादर जीलानी मुझा अजीज दोस्तों दुनिया जे तख्ते ते अल्लाह जा कामिल वली छायल आहिन ऐं अल्लाह जे कामिल वलियन जे सदके ही जहान हले पियो मता जो दुनिया ते नाहिन अल्लाह जा कामिल वली आहिन उनन जे सदके ही जहान हले पियो मुझा अजीज दोस्तों हजरत अब्दुल कादर जीलानी रज़ी अल्लाह ताला ना असा जो ईमान अज भी जिंदा वली आहे अवा जो ईमान आहे या ना है हाँ असा जो ईमान अकीदो हुजण घुर्जे छो त हजरत अब्दुल कादर जीलानी फरमायो तो मुझो मुरीद मशरिक में हुजे मां मगरिब में हुजा मुझे मुरीद जी ओघड़ खुली पवे सदर कम मुरीद जो आ पहुंचल कम अब्दुल कादर जीलानी जो आहे हेडी दावा हेडी वडी गाल हजरत अब्दुल कादर जीलानी फरमाइया असा जो ईमान हुजण घुर्जे जेको मदद कंदो आ वो जिंदा होंदो आहे ऐं जेको जिंदा होंदो आहे ऐं जंहिंजी मदद कई वेंदी आहे उनखे मदद ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह वा अब्दुल कादर जीलानी जे मथां जेका मेहरबानी आहे उहा मुस्तफा करीम जे सदके में आहे ऐं अब्दुल कादर जीलानी असां गुनाहगारनि जे मथां जेका मेहरबानी फरमाए तो असांजी दिल में अब्दुल कादर जीलानी जी मोहब्बत अल्लाह विधी आ उन मोहब्बत जे सदके हर वक्त असां जो अब्दुल कादर जीलानी जे सदके बेड़ो पार थींदो रहे तो सलाह शरीफ मुझे हबीब दे बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या ये न कयो थोड़े टाइम जे लाइ तव्हां मूंखे साथ ॾियो मोहब्बत सां वॾे आवाज़ सां पढ़ो सलात मुझे सोहणे नबीअ जी दवा भी आहे दुआ भी आहे सलात मुझे सोहणे नबीअ जी दवा भी आहे दुआ भी आहे कठे समूरन जे पाण पढ़ंदो खुदा भी आहे वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में महबूब जे आशिकन जे ला अल्लाह पाक पंहिंजे बारन सां मोहब्बत करण जे लाए रब करीम पंहिंजे सजन बारन जी सोबत में वेहण जे लाए अल्लाह पाक पंहिंजे कलाम मजीद में पंहिंजे वलियन जो शान बयान फरमायो आहे अल्लाह ताला पंहिंजे कलाम मजीद में इरशाद फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मस्सादिकीन अल्लाह पाक जल्ल जलालहु व मन वालहु पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत के जंहिंजे दिल में सरे जे दाणे जेतरी मोहब्बत आ जंहिंजे दिल में मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यार आ मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा सच्चो इश्क आ अल्लाह पाक उन्हनि के इन सोहणे लक़ब सा मुखातिब थींदो फरमाए जे अल्लाह पाक पंहिंजे मर्ज़ी जो मालिक आ राज़ जो राणो आ रब करीम सा केर पुछण वारो कोने को रब करीम का केर सवाल करण वारो कोने को अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो पर जे अल्लाह पाक इन जगह ते चोर जे लक़ब सा सद करे हा तब पंहिंजी मर्ज़ी वारो हुयो जे कदा
नाले सा जेकर सद करे आदम पंहिंजे मर्ज़ी वारो मालिक आहे। शराब वारे नाले सा जे सद करे तब मर्ज़ी जो मालिक आ। पर अल्लाह पाक एडो मेहरबान आ जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मता जा भी कलमो भरो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब करीम फरमाए तो जन्म मुझे हबीब जे मता कलमो भरियो आ उन जे के बागा ग्रोह वारे नाले सा सद न तो कया उन जे गलतन जे नालन सा मा सद कोन तो कया छो त जेडो अल्लाह सही फरमाए तो जेडो मुके महबूब प्यारो आ उन जी उम्मत भी मुके प्यारी आ। छो न हबीब जी उम्मत के मां इन याद लफ्ज सद कया या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो सभई जो सुभान अल्लाह। सवा लख नबीर जो क़ौमो आयो पर उन्हनि खे या बनी इसराइल उन्हनि खे क़ौमुनि जे नालनि सां सॾ कयो वियो। पर मुझा प्यारा अजीज दोस्तों अल्लाह पाक जल्ल जलालहु व अमन वालो जो प्यार पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सां ॾिसो छो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत उहा अज़मत ऐं मक़ाम वारी आ। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत में जेकर हिकिड़ो शख्स अचे तो आहे काफरा अजायो सामू ऐं उहो सामू वेही कलमो भरे तो कलमे भरण खां बाद में यकदम उन जो साह उते जो उते परवाज़ थी वियो त रब करीम उन जे लाइ बि चवे तो या अय्युहल्लज़ीना आमनू। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे मोहब्बत जो ॿुधायां। हिकिड़ो नौजवान हुयो 16-17 सालनि जो मुसलमान ज़ाहिर न थियो आ पर मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा दीदार में अहिड़ी उन जी अख लगी वई आ। मुस्तफा करीम के ईंदे वींदे ॾिसे मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न जमाल जे मथा फिदा थी वियो आ। जेमल वने पियो तब हबीब जो दीदार कंदो पियो वने जे अचे पियो तब पंहिंजे हबीब मोहम्मद करीम जो दीदार कंदो पियो अचे। आखिरकार जॾहिं का महबूब जो दीदार घणो कबो आ दिल चवंदी आ त 24 कलाक पंहिंजे हबीब जो दीदार कया। हुनखे पंहिंजो वालिद जेको जो पीउ हुयो उनखे कमकार जे लाइ मोकिलींदो हुयो सामान सड़े जे लाइ मोकिलींदो हुयो। हू छा कंदो अची मुंहिंजे महबूब जी कचारी में वेहंदो हो या परे खां बि मुंहिंजे महबूब जो दीदार कंदो चवंदो हो इस सूरत नूं में जाना खा जानान के जाने जहाना खा सच आखां दे रब दी शान आखां जिस शान तो शाना सब बढ़िया सुभान अल्लाह जाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मा अहसन का मा अकमल का मा अजमल का किथ मेहर अली किथ तेरी सदा गुस्ताख अखी किथ जा अड़िया। अमा कावड़ जी आया है जो बताइयो बतायो तमा बरड़ जा मानो वाके सही गाला तमा जी अमा जी कावड़ थे थी सिजल तो पड़ी ईमानी खाई सुमी रंदा आयो हींअर वारो टेम ता जड़ा अधरात गुजरी वेंदी आहे। अज मोलन में तवा फत आयो उन जे करे 100 मिनट साथ दियो ईमान ताजो थी वेंदो। फकीर कलंदर मानी देगू बटे लहरायो त मुखे या खबर आहे टेरी सामान खणा आयो शायद ही मां दिया तो उन जे करे सुभान अल्लाह वडे आवाज सा चो। उन वो शख्स नौजवान पी जहब कम सा मोकले सजो दी देर करे अचे इतनी पी के कावड़ लगी थे दिसा करे छा थो ॾिठई त कम जे ला मोकले देर करे आयो देर जो करे उनके बाहर कढी बेनी पी पुट के पी पंजे कैद करे छडियो बाहर छडण बंद करे छडीस
महबूब जो दीदार बंद थियस वो बेचारो बीमार थी पियो खट ते बीमार थी पियो हुन पंजे पुट जो पुट हिकड़ो इलाज हुन जो जाम कराई वडी कोशिश कई पर उन जो इलाज किथा भी न पियो थे आखिर उन जो पी पुट हिकड़ो लाचार थी मुस्तफा करीम जी दरबार में आयो ऐं चई अर्ज की या रसूल अल्लाह तवा जो यार बीमारा अचो तवा हुन जो इलाज कयो हुनजी तमन्ना इहा है तो मुस्तफा करीम कह तरीके से अचे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जना हजरत अबू बकर सिद्दीक के पाण सा गद वरतो आचो सुभान अल्लाह उमर फारूक रजी अल्लाह ताला ने के पाण सा गद वरतो हजरत उस्मान हजरत अली साईं मुस्तफा करीम जा सहाबा मुझे महबूब सा गद है न क्या घोट मोहम्मद करीम आहे पुठा मुझे महबूब जा जानी गद हलन पिया मुझा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनों पंजे आशिक दे घर तशरीफ वठी आया पान अची उन जे सेरानी का जे मल बीठा एतरी ही देर में इजराइल भी आयो आ इजराइल के हु पंजे दिल वारे हाल सा तो जवे ओ इजराइल तकड़ न कजा मुझो हबीब अचे पियो मुझो महबूब अचे पियो मां पंजे हबीब जो दीदार कया मुझो भी कम थी वने उन का बाद तोखे भी इजाजत आ मुझे रूह के तू परवाज करे वंजा मुझे रूह के तू कटे वंजा तोखे मुझे इजाजत आ लेकिन बटे मिनट तस जा त मुझो महबूब मुझे अंगण ते अचे मुझो अंगण उजार जी वजे शाह फरमाए तो जैसे रसा साजन हलियो से सबसे रसुरहा थिया मां भया मण मुश्क जा अतर हरी दो वयो मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जना पंजे सहाबन सा गद जी जमल उन यार पंजे आशिक जे सेरानी का जमल आया उन पंजो जमल अखियों खोलियो मुझे महबूब उन जे सीने ते हथ रखियो आ अखियों खोले तो पंजे हबीब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार दो करे डाडी हुन जी दिल खुश थी आ दिल बाग बहार थी वई आ मुझा प्यारा अजीज दोस्तो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन जे दिल जो अहवाल सुनाने वो तो जवे या रसूल अल्लाह काफी निहन का बीमार आया इलाज कराए कराए थकी पिया पर असल बीमारी इश्क जी हुई जो तो हबीब जो दीदार थी वने मुझो बेड़ो पार थी वने इते दुनिया में मां कुफर में आया पर मुझा महबूब मुके कलमो भराए ईमान जी दौलत सा माला माल कर मुझो बेड़ो पार थी वने मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो ओ प्यारा पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा प्यारा जी दोस्तों उन कलमो भरियो कलमे भरण का पो उन जो दम परवाज थी वियो तो उन जो पी तो जवे ओ किबला ओ आमना जलाल जा आधार हाने ही मुझो न रहवा छत मात का फराया इन कलमो भरी तुझो मुसलमान उम्मती तुझो सहाबी थियो हालांकि अग में कलमो कौन भरियो उन टाइम कलमो भरियो ईमान आंदो ईमान दी दौलत सा माला माल थियो जवे तो पी दो जवे बिला हाने हिन जो लाश अवा जे हवाले आ मुझा महबूब इन जो जिस्म अवा जे हवाले आ हाने अवा इन के खणी वजो मुसलमानी तरीके से इन के दफनायो स वाह साहबी नवा मुसलमान तुझे ईमान का कुर्बान वंजे अदा कंजे जनाजे दे लायक के विचारण दे ला पंजो उस्ताद इंदो अबो इंदो भायर इंदान दोस्त इंदान कंजो मुर्शिद इंदो वाह नौजवान नवा साहबी तुझी मोहब्बत का कुर्बान वंजे जो आमना जो लाल तो के विचारण दे ला तो के गुस्ल जारण दे ला तो के कफन पाराण दे ला तो के जनाजे पढ़ाण दे ला आमना जो लाल तो जो लाश खड़ा पियो वंजे वाह मुझा हबीबा मुझा प्यारा जी दोस्तों अबू बकर सिद्दीक के मुझे महबूब फरमायो अबू बकर यार के हिना वडी सो साहबियो खड़ो पंजे यार के ही असा जो दोस्ता मुझा अजीज दोस्तों उनके गुस्ल कफन पारायो जनाजो मुझे मिठड़े मोहम्मद करीम पड़ी उनके जन्नत के हवाले फरमायो आहे मुझा अजीज दोस्तों गाल कर जो मकसद इहो आ ये कोने को
हू मेरे सहाबी नो हुजे या पुरानो हुजे या आखिरी हुजे अल्लाह ताला रब करीम जल्ल जलाल व अमन वालो सबनी के मुखातिब जो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इत्तकुल्लाह रब करीम जी साथ खां जो तकवा हासिल कयो सभई जो सुभान सलात पढ़ो तो आगे तकवा जो वाक़ियो बुधाए छे सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत से वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मुझा प्यारा अजीज दोस्तों आमनू मा मुराद पंहिंजे हबीब सां मोहब्बत ईमान वारे खे चयो वेंदो आहे इत्तकुल्लाह तकवा रब करीम खां टिजण तकवा हासिल कजे जदा माण्हू परहेज़गारी कंदो हिलाल खाईंदो तकवा उनके हासिल थींदी जदा तकवा हासिल थींदी त रब करीम जो उनके प्यार भी मिलंदो आहे। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े महबूब सुभानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी हजरत सैयदना शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु ताला अन्हु जे वालिद मुकर्रम जी तकवा ॿुधंदे तुंहिंजो ईमान ताज़ो थी वेंदो। हजरत अबू साले मोहम्मद साले जंगी दोस्त आलमन का तमाम वाक़या कई दफा बुधो आ मां भी तवा के बुधाए तजा जो अज यारी शरीफ जे हवाले सा प्रोग्राम आ ओ हजरत महबूब सुभानी जो वालिद मुकर्रम एतरो तकवा जो साहिब एडो परहेज़गार हो एडो रब करीम जेका रिजंदो हो एडो रब करीम के याद फरमाइंदो हो जिहाद भी कंदो हो रोजा भी रखंदो हर वक्त पंजे रब करीम के सजदा करे पंजे रब करीम के राजी फरमाइंदो हो। रोज़े जी हालत में नहर वटा अचे पियो शाम जो टेम खाइण जे लाइ का शइ कान्हे का अचानक ॾिठई तो उन वाटर मां उन दरिया मां उन नहर वटा उन शाख वटा हिकड़ो सूफ रुड़ंदो पियो अचे महबूब सुभानी जे वालिद मुकर्रम उन सूफ के खयो आ रोज़ो खोलियो आ अल्लाह अकबर करे नमाज पढ़ण शुरू कई आ नमाज जे दौरान ख्याल आयो ओ मोहम्मद सालिह होड़ा तो तकवा जो साहिब तो सदाई होड़ा चवे तो मां परहेज़गार आया होड़ा चवे तो मां अल्लाह मुझे दिल में अल्लाह जो खौफ आ हेडो पंजो पाण के तू ट्रेजारी तो आई पाण के तू रब करीम खान जी रब करीम जी इबादत करी तो वरी हिने पास हिकड़े पासे तो बगैर इजाजत दे तो ही सूफ की खादो आ यो दिल में ख्याल अचे पियो नमाज पूरी कई जब पासे दा सूफ ओ फ्रूट लुड़ंदो पियो चे उने पासे रवानो थियो आ हलंदे 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 अगते वनी थे वाके हिकड़ो बाग आ उन बाग जो नहर सां गॾु बाग आ उन बाग जा मेवात हेठ लड़कन पिया उन मां वाके को हिकड़ो छड़ियो आ मालूमात वरते त ही कंहिंजो बाग आ चेंदी हजरत अब्दुल्ला सोमई जेको उहो भी रसूलुल्लाह जी औलाद आहे मालिक वट आयो हजरत अब्दुल्ला सोमई के तो चवे ओ अल्लाह जा बानना मुस्तफा जी औलाद गलती थी वई आ तुझे वण जो मां फ्रूट हिकड़ो सूफ मु खाधो आ असाई तमा पंहिंजी तकवा पुछो तसी कई माण्हुनि जा भेल करे छॾीसीं माल छोड़ियासीं अंदर का ख़बर ई कान पई जिथा लॻियासीं अंब हूंदो अंब पटे वेंदासीं लीमो हूंदो त लीमो पटे वेंदासीं शिल सां मुस्लमान खे वारो मिले अदा अल्लाह जे वलियन खे जेको मक़ाम मिलियो आहे इहो रब करीम खां डिॼी ऐं तकवा हासिल करे पोइ उन्हनि खे इहो मक़ाम मिलियो आहे। बुजुर्ग चयो साईं सूफ खाधो आ हु अॻियां अब्दुल्ला सोबी भी समझियो वली रा वली में शुनासद वली वली के सुजाणंदो आ चई जेको हिकड़े सूफ जे ला बख्शरण जे ला आयो आ माफी वठण जे ला आयो आ त आखिर इन में विचार दाणा आहिन चयो सुभान अल्लाह माफी दिबी पर ही बाग आहे, इनकी रखवाली कर, इनकी संभाल कर, कोई तो के माफी दींदुस।
फकीर अली अकबर वट केर खाई सूफ अचे फकीर चवेस त बाबा ही कम कर हो चंदो साईं मां कम बम छा जेको कुछ करणो हुजे करे वंजा आ माफी वठण ताई हथ खड़े तो वञा पर वाह वाह अल्लाह जो बाडड़ो मोहम्मद साले जंगी दोस्त तो चवे साईं मुखे ये बाग जी खिदमत करण भी कबूल आ रुगो मूसा राजी सुभान अल्लाह 8 साल खिदमत कई बुजुर्ग के ची हाने तो मुखा मेहरबानी कर हाने तो राजी थी साईं राजी थियण जे लाइ तैयार आया पर हिकड़ो अञा शर्त आ चो शर्त कबूल है रुगो तू राजी थी रब मुजो राजी थी पवे मुखा सुभान अल्लाह चे मुजी न्याणिया अखिल खा नाबीना हथन खा टुंडिया पेरन खा मंडिया ज़बान खा गूंगिया कन्नन खा बोड़िया जेकर निकाह जे ला तो के कबूल आए तो पोतो जे सूफरी माफी में रही थी वाह मोहम्मद रत अब्दुल कादर जीलानी जा वालिद मुकर्रमा तुंजी तकवा दा खुदा जे खौफ करण दा कुर्बान वंजे हजरत अब्दुल कादर जीलानी रज़ी अल्लाह ताला जो वालिद मुकर्रमा पंहिंजे दिल का फैसलो वरदे ओ दिल दुनिया जी तकलीफ कबूल आ पर अगते अल्लाह जो अज़ाब लुखियो आ इहा अखन खा नाबीन भी कबूल आ ज़बान खा गूंगी भी मुखे कबूल आ इहा कन्नन खा बोड़ी भी मुखे कबूल आ पेरन खा टुंडी मुखे इहा कबूल आ इहा निकाह जे ला मुखे कबूल आ पर मुजो रब करीम मुखा राज़ी थी वञे कक सड़ल पन सड़ल सड़े साओगा जनीर झायो अल्लाह तो न चेतन के मुझा प्यारा अजीज दोस्तों हजरत अब्दुल कादर जीलानी जे वालिद मुकर्रमा वहा कया हजरत अब्दुल्ला सोमई निकाह पढ़ायो आ जो सुभान अल्लाह निकाह प्राण का पान फरमायो अमोब जा ओ मोहम्मद साले फलाने कमरे में तुझी कुमार बैठिया हजरत अब्दुल कादर जीलानी जो वालिद मुकर्रमा उन कमरे दे जमल अचे तो दरवाजो खोले तो अंदर जो जी दाखिल हुआ सोनी सूरत आ नूरानी सूरत में बैठिया पड़े पे यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम जो सुभान अल्लाह अखिर का सलामत आ जो सुभान अल्लाह ज़बान का सलामत आ जो सुभान अल्लाह हथन का सलामत आ जो सुभान अल्लाह पेरन का सलामत आ सब जो सुभान अल्लाह मुझा प्यारा अजीज दोस्तों मुझा मुसलमान भाईरो जे मल थे त अखिन का सलामत पेरन का सलामत हथन का सलामत सोहनी सूरत में नौजवान जवान बोल छोकड़ी बैठिया पोते हजवा चवे तो ओ अब्दुल्ला सोमए अना हिकड़ी गलती माफ कोन थया त वरी बे केड़े अज़ाब में मुके फसाए चलियो थे हजरत अब्दुल्ला सोमई रज़ी अल्लाह ताला ना फरमांदा ओ मोहम्मद साले गाल बुध जेके मुन निशानियों दिनियो हुयो ओए बिल्कुल सही आइन ओ साईं तो चयो अख रखांदा बीना मो तो दुआदा बीन गताने का अल्लाह जो कलाम पढ़े पे हजरत अब्दुल कादर जीलानी जो नानो हजरत अब्दुल्ला सोमई तो चवे ओ मोहम्मद साले मोचयो त अखन का सही सलामत इन जे करया जो अज ते कदा धारे मर्द ते नजर कोन पई आहे पेरन का मोचो मंडिया तू कदा पाजे कमरे का बाहर कान निकतिया हथन का टुंडिया मोचो कदा हुन अबे अम्मा का सवाबे का के हाथ न हाथ न दिनो आहे मोन के मोचो तज़बान का सलामता गाल बुद मोहम्मद साले जदा का जाईया समझदार थिया अज ते अल्लाह जे कलाम जी तिलावत करे थी तहज्जुद पढ़े थी रब करीम के राजी करे रही आहे मुझा प्यारा अजीज दोस्तों ये अल्लाह जो माननियो वो हजरत मोहम्मद साले जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह शादी कया शादी करण का बाद में उन अम्मा जे पेट उम्मुल खैर हजरत फातिमा मां जे को बचड़ो दुनिया जे करते ते आयो उन जो नालो हजरत अब्दुल कादर जीलानी रज़ी अल्लाह ताला है मुझे पीर जेड़ो कजो पीर
मुझे पीर जड़ो कहजो पीर ना दरा खोड़ मगर दस्तगीर ना मुसागर जी चढ़ायो तव्हांजो नात खान में नालो थी वञे मुझे पीर जड़ो कहजो पीर ना नात खान बोली करे ठंडा कोना ऐसा बोल में निकाल मोहब्बत है बेचार ना सुना सुभान अल्लाह सुभान अल्लाह बढ़िया भाषा पढ़ो मुझे पीर जेड़ो सजो पीराना मुझे पीर जेड़ो सजो पीराना वहाँ अब्दुल कादर जिलानी तुझो मकाम वहाँ अब्दुल कादर जिलानी तुझी रिफत तुझो शान जो अल्लाह पाक जो बादड़ो हजरत अब्दुल कादर जिलानी रज़ी अल्लाह ताला के पंजो वालिद मौके पंजो नानो साईं पंजे उस्ताद सामू मदरसे में वक़्ति तो जो 3-4 साल जो आए उस्ताद सामू वेहयो उस्ताद चवे बाबा पढ़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हजरत अब्दुल कादर जिलानी रज़ी अल्लाह ताला ने फरमाया ओ मुझा साईं अल्लाह साईं जे कलाम में आए फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वो बिस्मिल्लाह पढ़ी हुई जा कुरान पढ़ने ला पेरी बिस्औज़ बिल्लाह वो बिस्मिल्लाह पढ़ी हुई दिया हजरत अब्दुल कादर जिलानी रज़ी अल्लाह ताला ने जो उस्ताद हजरत अब्दुल्ला सोमई के तो जवे ओ अब्दुल्ला सोमई हित तो बच्चो पढ़ल वठी आयो आए जेको मुके अगवाट बा खबर पियो करे हजरत अब्दुल्ला सोमई तो जवे ओ मुजा साईं उस्ताद बेकह मदरसे में न छड़ियो मुके या खबर ना है तक के पढ़ियो हजरत अब्दुल कादर जिलानी वाह तो जे शान मथा कुर्बान वने हजरत अब्दुल कादर जिलानी रज़ी अल्लाह ताला ने के पुछंदा ओ डगड़ा दे खबर किथे तू पढ़ी आयो आई बाण फरमाइंदा ओ मुजा नाना साईं ओ मुजा उस्ताद साईं नाराज न थिजो कि दुनिया जे मुल्ला मौलवी त मां न पढ़ियो आया मां पांजे अम्मा जे पेट में 18 सिपारा कुरान जा याद करे आयो आया किया मुजा साईं सबई जो सुभान अल्लाह बुधाया तो सुभान अल्लाह जो मुजा साईं जदा मुजी अम्मा जे पेट मुबारक में मायूस मुजी अम्मा तहज्जुद गुजार हुई जो सुभान अल्लाह मुझी अम्मा नमाज़ हुई जो सुभान अल्लाह मुझा आदा अम्मा नमाजी हुजे अम्मा तहज्जुद गुजार हुजे अम्मा खपा जे मुर्शिद करीम जो जिक्र कंदड़ हुजे ऐ ओ पंजे बच्चे के लोली दई खीर प्यारे तो वो बच्चो फरमान बरदार थी वेंदो आहे अगे अल्लाह जो बादणू जेके हुंदियो हुयो हींअर बि हुंदियूं अल्हम्दुलिल्लाह जेके पंहिंजे बच्चे के झोली में विहारे बच्चो रोईंदो हो उनखे खीर प्यारण जे लाइ खीर बि प्यारींदियूं ऐं चवंदियूं ला इलाहा इल्लल्लाह जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे जिक्र में मज़ो सुकून अची वेंदो आहे उहो नंढड़ो खीर पीअंदे पीअंदे उनखे आराम बि अची वेंदो आहे मुझा प्यारा अजीज दोस्तों हजरत अब्दुल कादर जिलानी फरमाए तो चवे तो ओ मुझा उस्ताद मुझा नाना साईं मुझी अम्मा तहज्जुद नमाज में कुरान पढ़नी है अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि सयक़ूलु सफ़हाउ मिनन नास तिलकर रुसुलु फ़द्दलना बअदहुम लन तनालुल बिर्र वल मुहसनात ला युहिब्बुल्लाहुल जहरा व इज़ा समिअू वलौ अन्ना क़ालल मलअु
कुरान मजीद जा पढ़िया है न सुभान अल्लाह कुर्बान वंदे जंदी अम्मा तहज्जुद में 18 सिपारा कुरान पढ़े उन जो बच्चो अब्दुल कादिर जीलानी पंजे अम्मा दे पेट मां 18 सिपारा कुरान पढ़ी अचे तो एड़न बालन जे लाशा सा फरमाए तो भले जाऊं माएरो सदियों साल हल्ला महशर जे मैदान में जनी दाज मिलन बाकी बिन बेचार ओ जागा अजाया गया सभी जो सुभान अल्लाह दिल खोले जो सुभान अल्लाह अबा एहन अमड़न जा पुत्र इस्माइल ज़बीहुल्लाह जेड़ा थींदा या कोन थींदा जो सुभान अल्लाह एहन अमरन जा पुत्र इब्राहिम खलीलुल्लाह जेड़ा जवान थींदा या कोन थींदा एहन अमरन जा पुत्र हजरत ईसा अलैहिस्सलाम जेड़ा जवान थींदा या कोन थींदा एहन अमरन जा पुत्र आमना दे लाल मोहम्मद करीम जेड़ा नबियन जा सरदार थींदा या कोन थींदा एहन अमरन जा पुत्र अम्मा फातिमा ज़हरा जा बचड़ा हसन हुसैन जन्नत दे जवानन जा सरदार थींदा या कोन थींदा एहन अमरन जा बच्चा खुदा जी ज़ात जो कसम अब्दुल कादिर जीलानी जेड़ा जवान बची वेंदा एहन अमरन जा बच्चा गौसल आलमीन जेड़ा जवान बची वेंदा एहन अमरन जा बच्चा हजरत मोहम्मद राशिद रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैहि जवान तो दुनिया में अची गया सलात मुझे हबीब दे बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैहि या बाबा जी के सुजात आयो हुए मुझे हबीब दे सलात पढ़ो निंटर वारम ते मयार गानेगा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह हजरत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जमदे जामा है ना तो सुभान अल्लाह अचन था रमजान के महीने में दिए जो खीर पौंदा पिया हजरत अब्दुल कादिर जीलानी उहे जवान एक दफे मदीने शरीफ काफिलो पे वने उन्हनि के दिसी दिल में ख्याल थियो त मदीने जो दीदार थी वने बैतुल्लाह जो दीदार थी वने इतनी देर में कुछ देर अग में एकड़ो जानवरा ठगो आ उन जे पुठिया नंढड़ो आ रांद दिला निकतो आ वो ठगो तो जोए ओ अब्दुल कादिर जीलानी तो जेड़ा जवान रांद दिला पैदा न थिया न तो जेड़ा जवान रसूलुल्लाह जे दीन दी खिदमत करन दे ला पैदा थिया आहिनि कुत्ता वापस दौड़न दे यकदम जी छत ते चढ़ी वियो आ यक नाई सुलहज जो ॾिहाड़ो आ जबल नज़र जो डोड़ा त सामो बैतुल्लाह वा अल्लाह दा वाणा बैतुल्लाह जो तवाफ पिया करना एतरी ही देर में हजरत अब्दुल कादिर जीलानी मथा का लही अदी पंजी अम्मा दी झोली में वेठो आ चवे तो अम्मा मुखे इजाजत दे तमामनी मुहम्मदी दीन पढ़ी अचा जो सुभान अल्लाह सरकार गौसे आज़म नजरे करम तुम्हारा सरकार गौसे आज़म नजरे करम तुम्हारा मेरा खालिका सबर दो मैं फकीर हूँ तुम्हारा किसी को जमाने की हुकूमत मिली किसी को जहां की हुकूमत मिले मैं अपने मुकद्दर पे कुर्बान जाऊं मुझे गौस का आस्ताना मिला है गौसे आजम करम थी भरे झोलियां कोई झोली न फैलाए तमे की करा चो सुभान अल्लाह वाकई याद थी बुधाए अब्दुल कादिर जीलानी जो बुधो कई दफा है पर आज ना नौ तालो तोखे बुधाए छड़ा वरी तुझे ईमान तालो थी सॼो साल तुझी बैटरी वरी महबूब जी मोहब्बत में चार्ज थी सुभान अल्लाह हलो ना
तव्हां जो छा ख्याल हलो या बस कयो हाणे वॾे रिहा कई आहे तव्हांखे हा करणी पइजी वई सलात पढ़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अम्मा मूंखे इजाज़त ॾे त मां नबी साईं जो दीन वञी पढ़ां रसूलुल्लाह जे दीन जी खिदमत कयां अब्बा पढ़ण वेंदे हा अम्मा पढ़ण वेंदुसि अम्मा थी चवे अम्मा ओ अब्बा ओ अब्दुल कादिर ॻाल्हि ॿुध मुस्तफा जो दीन पढ़ण जे लाइ वञी पियो पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि सियत ते अमल कजां त कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजा मुसीबत अची वञे परेशानी अची वञे तकलीफ़ अची वञे ॾुख अची वञे केॾो बि तुंहिंजे मथां मुश्किलात अची वञे ओ मुंहिंजा बचड़ा कूड़ न हणजा कूड़ हणण सां अल्लाह नाराज़ थी पवंदो आहे पाण सभई अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद आहियूं छा ख्याल आहे पोइ हेठि कंहिंजो बि मुरीद हुजे पर उहे कामिल वली बि हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे कदम जे हेठां आहिनि कदम ही हाज़िही अला रकबत कुल वली अल्लाह अब्दुल कादिर जीलानी फरमाईंदा मुंहिंजो कदम हर वली जे कंध ते मुंहिंजो कदम आहे वो हेठ रोज़े धणे जा मुरीद आहियूं गौसल आलमीन जा मुरीद आहियूं कामारे वारे बुजुर्गनि जा मुरीद आहियूं मखदूम सरवर नूह जा मुरीद आहियूं पर सभिनी जो पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी आहे चओ सुभान अल्लाह कल्ह को पंहिंजे मुर्शिद जे शान में महफ़िल रखंदो आहे को कंहिंजे शान में रखंदो आहे अॼु पाण जेका महफ़िल रखी आहे फ़क़ीरनि जेका महफ़िल रखी आहे इहा पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी कुल वलीन जे पीर जे शान में रखी महफ़िल हाज़िर अम्मा 40 दिरहम कोठी में बंद करे ॾिना जीलान ॾे काफ़िलो वियो पे उन्हनि सां बुज़ुर्ग रवानो थियो अॻिते हलंदे हलंदे भाड़िल फिरी आया सॼे काफ़िले वारनि खे लुटियो लुटण खां बाद में जंहिंमहिल हिन वटि आया ॾेओ नंढड़ा ॾे ख़बर तो वटि छा आहे चवे तो मोदी हिन कोठी में हिन बस कोठी में हिन सदरी में हिन जे अंदरियां जेको खीसो आहे हिन जे अंदर 40 दिरहम मुंहिंजी अम्मा मूंखे सिबे ॾिना आहिनि तो वो जड़ो जेकर चोर गा फ्री अचे त अलाए केतिरा कसम खणी वेंदासीं बाबा मूं वटि का शइ आहे ई कान छा कि हींअर ज़मानो अहिड़ो हले पियो सिर बचाइण बि सुनत आहे बाक़ी सोचदा राज न कंदो कराइण थो सलात मुझे हबीब दे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह हज़रत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइंदा ओ चोर ॿुधो मुंहिंजे हिन खीसे जे अंदर अंदरिया 40 दिरहम पिया आहिनि हुननि खे हैरत चढ़ी विया यार अजीब मामलो आहे सॼे काफ़िले वारनि खे असां लुटियो आहे उन्हनि कूड़ हया आहिनि पर ख़बर न आई नंढड़ो सच पियो ॻाल्हाए पंहिंजे चोरनि जे सरदार वॾे धाड़ेल खे वठी आया उहो तो चवे ओ नंढड़ा ॾे ख़बर तो वटि पैसा आहिनि सची ॻाल्हि ॿुधाए तो हुन चोरनि जे सरदार जे अखिर मां पाणी अची वियो आहे यार हद जी ॻाल्हि आहे अम्मा जे चवण ते नंढड़ो कूड़ हणण जे लाइ तयार कोन्हे को असां रब रहमान जेका केतिरा कूड़ा आहियूं जो रब गरीब खे नाराज़ करे माण्हू जा घर असीं तबाह पिया कयूं बस दिल तब्दील थई आहे चवे तो अब्दुल कादिर जीलानी मेहरबानी फरमाए मुझे मथा मेहरबानी दे पंहिंजो मूंखे मुरीद भला पाण फरमायो पढ़ो कलमो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सभिनी धाड़ियुनि सॼो सामान सॼे काफ़िले वारनि खे वापसि कयो आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उहे जेके काफ़िले उधाड़ियल हुआ उहे वक़्त जा साहिब कमाल बुज़ुर्ग बणिजी विया चयो आहे गौसे आज़म करम थी भरे झोलियां कोई झोली न फैलाए त मैं की करा केड़ा मीरां दे दर तू खाली गया तेनू मंगना न आवे त मैं की करा चोर अज भी उहदे दर ते बनदे वली जो सुभान अल्लाह चोर अज भी उहदे दर ते बनदे
बी करामत हजरत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ॿुधा पाण नंढड़ो आ मदरसे का पढ़ियो अचे पियो रस्ते चौक ते रश लगी पई आ पुछा कई छा ॻाल्हि आ चवनि था त ईसाई चवे तो ईसा अलैहिस्सलाम जो शान वधे आ छो त मुंहिंजे नबी मुर्दा जिंदा करे ॾेखारिया तव्हांजे नबी जो शान घटि आहे सभिनी आलिमनि लाजवाब थी रहा आहिनि हज़रत अब्दुल कादिर जीलानी फरमाइनि था ॻाल्हि ॿुधा ओ जो मौजू महफ़िल वारो मूंखे तव्हां वठी हलो मां हिन खे सवालनि जा जवाब ॾियां थो त मुस्तफ़ा जे दीन जो नालो बुलंद थी वञे आया पाण फरमायो ईसाई छा तो चवी जी मां चवां थो त मुंहिंजे नबी ईसा अलैहिस्सलाम मुर्दा जिंदा करे ॾेखारिया चई ॻाल्हि ॿुध तुझो नबी छा चवंदो हुयो जे मुंहिंजो नबी कब्र जे मथां अची बि चवंदो कुम बे इज़्निल्लाह अल्लाह जे हुकुम सां उथ पाण फरमायो हाणे ॻाल्हि ॿुध हल कब्रिस्तान में जंहिं कब्र ते हलण तुंहिंजो कमु आहे जंहिं कब्र ते तूं हथ रखंदे हथ रखण तुंहिंजो कमु आहे उनखे उथारण अब्दुल कादिर जीलानी जो कमु आहे मुझा प्यारा अजीज दोस्तों वो कब्रिस्तान एकले फिटल में गरजी आया उन फिटल कब्रिस्तान में एकली पुराने में पुरानी कब्र हुई पान फरमाइंदा ओ ईसाई गाल बुध मां वडो को आलिम नाया वडो को पढ़ल नाया मां रसूलुल्लाह जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जो गुलाम आया आई पान फरमायो गाल बुध तो जो नबी चवंदो हो अल्लाह जे हुकुम सां उथ हाने मां भी उथारिया तो गाल बुध पर इहो तोखे मां बुधाया ही जेको मुर्दो आ इहो सुतो पियो आ इए उथी जिंदा थी तो करे ॾेखारिया या जेको दुनिया में कम कंदो हुयो उन हथियारनि सां मां तोखे उथारे ॾेखारिया ओ ईसाई तो चवे गाल बुधो ओ नंढड़ा जेको दुनिया में कम कंदो हुयो जेको हुनजो कारोबार धंधो हुयो उन मुश्किल सां के उतारे देखार हजरत अब्दुल कादिर जीलानी फरमाइनि था कुंबे इज़्नी ओ कब्र वारा उथ मुझे हुकुम सा हजरत अब्दुल कादिर जीलानी जे मल इए चयो आ पाण अग में फरमायूं दुनिया जे तख्ते ते हिन जो धंधो साज सुरूद वॼाईंदो हुयो उन जे करे जेको मान के उथारिया तो जे मल उथियो हुन जे हथ में साज हुआ साज वॼाईंदा उथियो ऐं कलमो तो भरे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने गाए वली में वो तासीर देखिए बदलती हजारों की तकदीर देखिए आखिरी करामत बुधाए दुआ ख़ैर करूंगा पढ़ो सलात मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हर का कामिल वली पंजे मुरीदन के जिक्र जा जेके असबाग पढ़ाया है जेको जिक्र मुबारक ॾिनो आ हर का जो नक्शबंदन जो पंजो आ जिस्तन जो पंजो आ सरवरदन जो पंजो आ हर का जो पंजो पंजो तरीको आ पर कुर्बान वञा मां पंजे मुर्शिद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि जे शान क़ुदुस्ता जो हजरत अब्दुल कादिर जीलानी जे मुरीद हजरत मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि पाण फरमाइनि था त ओ मोजा मुरीदो सुबह जे टाइम भी 4 तस्बीहों जिक्र जो कयो शाम जो भी 4 तस्बीहों पढ़ो पर रोजाना सुबह शाम मुझे मुर्शिद करीम के 11 दफा कुल ॾेई रोजाना सुबह शाम यारी करे पोए जो कमकार कदा कयो मोजा मुर्शिद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि पाण फरमाइंदा हजरत रोज़े वारो फरमाइंदा ओ मोजा मुरीदो रात शाम जे टाइम मगरिब नमाज का बाद में जमल तवा जिक्र दी शुरुआत कयो 11 दफा कुल शरीफ पढ़े मुझे मुर्शिद करीम अब्दुल कादिर जीलानी जे रूह के बख्शे उन का बाद में तवा जिक्र शुरू कंदो त अब्दुल कादिर जीलानी जे सदके तवा जे मथा मेहरबानी थी वेंदियो अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइंदा हिकड़ो उन जो वाक़ियो अचे तो हिकड़ो माण्हू गुज़ारे वियो गुज़ारण खां बाद में उन जी कब्र ते अज़ाब थी रहियो हुयो माण्हुनि अची ॿुधायो साईं ही फलाणो तुंहिंजो मुरीद हुयो तुंहिंजो चाहण वारो हुयो पाण फरमायो कॾहिं असांजी महफ़िल में आयो हुयो या कोन आयो हुयो उन्हनि चयो साईं क़िबला तव्हांजी महफ़िल में
जैसा उनके कदम डिठो कोन हुयो। हजरत अब्दुल कादिर जीलानी फरमाइन था जो खबर भला वो कदम मुझे हिन मदरसे जे वटा लंघियो हुयो या न लंघियो हुयो। उन मां हिकड़े उते शायद दुनिया चवे तो ओ साईं मूंखे याद अचे तो हिकड़े ॾींहं ते इनके मां ता लंघंदो डिठो हुयो। हजरत अब्दुल कादिर जीलानी फरमाइन था जेको असां जे आस्थाने वटा गुजरंदो आहे उन जे मथा कब्र जो अज़ाब कोन थींदो आहे। हजरत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुरीद हजरत मोहम्मद राशिद रोज़े धणी कामिल हस्ती फरमाइन था मुझो मुरीद ऋण कच्छ में हुजे मां दरगाह शरीफ से हुजा उते मुझे मुरीद जी ओगड़ खुली पवे ऐं फरमाइन था कामिल मुर्शिद उहो आ जेको मुरीद के मरण जे टेम ते कम अचे। हिकड़ो फकीर वेठो आ चवे तो यार मां परे जे इलाइके जो आया उते जा मां गुज़ारे तो मुझो मुर्शिद मूं वटि की पहुचंदो। वाद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह तुझे तसर्रुफ सां कुर्बान वञे। हू फकीर कुंड में पे मस्जिद जी कुंड में वेठो आ पाण फरमाइन था ओ कुंड में वेहण वारा फकीर मोजी बाह अगते आ मोजी खच ही पई आ मर्द खबर पवे अब्दुल कादिर जीलानी कीअं तो मां मोहम्मद राशिद तो वटि की कोन तो पहुचा। अरे हजरत मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था मुझो मुरीद 5 वक्त नमाज पढ़े 2 वक्त कादरी सिलसिले जो जिक्र करे उन जे कब्र हशर जो सामने मां मोहम्मद राशिद आया। अरे हजरत पीरान पीर दस्तगीर रज़ी अल्लाह ताला जे उन मोहब्बत करण वाला कामिल वलियन जो उन कामिल बानन जो यो मकाम आ त पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो छा मकाम होंदो। मुझे पीर जेड़ो कजो पीर ना मुझे पीर जेड़ो कजो पीर ना दर खोड़ मगर दस्तगीर ना। हजरत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकड़ो धोबी हुयो वो कपड़ा धोईंदो हुयो तो इहा करामत जेका आहे वहाबिन जे मौलवी अशरफ अली थानवी पंहिंजे हिफ़ाज़त यौमिया किताब में लिखी आहे। चवे तो वो धोबी गुज़ारे वियो गुज़ारण खां बाद में मुनकर नकीर आया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो कब्र वारो जहान ॾुखियो आहे। इन कब्र वारे जहान जे लाइ पंहिंजे रब करीम खां दुआ घुरंदा कयो त मौला पंहिंजे महबूब जी मोहब्बत रे मुस्तफा जी मोहब्बत जे सदके असांखे कब्र जे अज़ाब खां पनाह अता फरमाए जा। माणिक मिट संदोम उदारीअ में सोजरो हशर वेल हिसाब में छॾे ना वेंदो कोई सारियो सॾ कंदो मुंहिंजो कोई हाल के धणे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो नमाज़ूं पढ़ो अल्लाह के याद कयो कुरान पढ़ो अल्लाह साईं के याद कयो रब करीम जो जिक्र कयो मुस्तफा करीम जे मथां सलातो सलाम पढ़ो छो त कब्र में वेंदासीं सवालनि खां बाद में मदीने वारे मीर जे लाइ पुछो वेंदो त हिन जे बारे में छा थो चवे। जे दिल में मोहब्बत हुजे त ही असांजो महबूब मोहम्मद करीम आ उते बि सुञाणे वठंदासीं चवंदासीं हिते इहो हबीब आ जंहिंजे मथां असां दुनिया ते सलातो सलाम पढ़ंदासीं। सभई जो सुभान अल्लाह दिल खोले जो सुभान अल्लाह। शायर चयो आहे कब्र में कुर्सी रखबी जद मोहम्मद मीर जी। अब कब्र में हलणो आहे या कोन हलणो आहे। छा सा फरमाए तो मोए पुजाणा मैयत जे तकड़ कन तमाम खण खण वाई वात में मंज़िल कन मुकाम लुत्फ साण लतीफ चे ही लटो भी कन लीलाम कोई पूछ मोहम्मद जाम ही उम्मत तुझे आसरे। सभई जो सुभान अल्लाह। कब्र में लाश वेंदो लाश पहुचण खां अॻु में आमना जो लाल अची वेंदो सरे जे दाणे जेतिरी जेकर मोहब्बत हूंदी मलाइकुल मुनकर नकीर ईंदा चवंदा तुंहिंजो रब कहिड़ो तुंहिंजो दीन कहिड़ो तुंहिंजो इस्लाम कहिड़ो। उन खां पोइ महबूब जे बारे में पुछो वेंदो जे सरे जे दाणे जेतिरी मोहब्बत हूंदी चवंदासीं अस्सलातु वस्सलामु अलैका या चो रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मुस्तफा जे मथा सलातो सलाम पढ़ण वारा हुंदासीं तो उन कब्र में चवंदासीं कब्र में रखबी कुर्सी जद मोहम्मद मीर जी कान हलंदी उत कब्र में मुनकर नकीर जी। अल्लाह से
फरमाए दो ओ मुझा मलाइको ही मुझे महबूब सा मोहब्बत करने वारो आ ही अब्दुल कादर जीलानी सा मोहब्बत करने वारो आ हजरत मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह सा मोहब्बत करने वारो आ ही अब्दुल कादर जीलानी जो मुरीद आ ही अब्दुल लतीफ बिताई जो खादिम आ ही मखदूम सरवर नूह रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मुरीद आहे ही हजरत गौसुल आलमीन जो खादिम आ उन जो परवानो आ अल्लाह से फरमाए दो जेके मुझे महबूब जा ऐ मुझे महबूब जे परवानन जा यार आहिन उन्हनि जो बेड़ो पार आहे जमल मुझा अज़ीज़ दोस्तों उन रुबिया का सवाल कया वा तुझो रब केड़ो तुझो दीन केड़ो तुझो नबी केड़ो सही सवाल में चवे तो मां अब्दुल कादर जीलानी जो धोबी आया मां अब्दुल कादर जीलानी जो धोबी आया मलाइकन अर्ज कयो मुझा मौला अज एड़े माने जे वर चढ़ी वियायूं जेको सवालन जा जवाब अजीब तो दे अल्लाह से ये सब कुछ खबर आ मलाइकन का चवराइंदो मलाइको हे जवाब ॿुधाईंदा अल्लाह से फरमाइंदो जय मुझे माने जे हथन के मुझे बानड़े जा कपड़ा लगा इन कपड़न जे सदके मां उनके मां फरमाए तो सजा तद असी जो ता मुझे पीर जेड़ो कंजो पीर ना मुझे पीर जेड़ो कंजो पीर ना दर खोड़ मगर दस्तगीर ना जो सुभान अल्लाह सहजिया में अचे धन जो धनी रुगी सदड़ो कर सद कदम खणी एड़ी जात असामी नाहे जणी पितो सुह बिना जखीर ना मुझे पीर जेड़ो जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुढ़ी बचड़ो वयस हुरनी रत बांधी आयो अब्दुल कादर जिलानी जो सुभान अल्लाह बुढ़ी बचड़ो वयस हुरनी रत बांधी आयो अब्दुल कादर जिलानी जेको मर्द महबूब सुभानी जेको मर्द महबूब सुभानी छा अजबे उहो अक्सीर न आ चो मुझे पीर जेड़ो कंजो पीर न आ दर खोड़ मगर दस्तगीर न आ मुझे पीर जेड़ो जो सुभान अल्लाह असा उन्नैया जायूं सोआयूं बेकहते नाज कंदा ना हो अवा जो नाज आहे न अब्दुल कादर जिलानी दे छा ख्याल अब्दुल कादर जिलानी मेहरबानी फरमाइंदो या कोन फरमाइंदो असा उन्नैया जायूं सोआयूं बेकहते नाज कंदा ना हो कलंदर था झुकन तू असा छायो जके फैज न आ सो फकीर न आ मुझे पीर जेड़ो जो मुझे पीर जेड़ो कंजो पीर न आ दर खोड़ मगर दस्तगीर न आ गद को सजे खातिर थींदा हूं असां यार जी यारी दीदा हो जो सुभान अल्लाह असां गोस जे खातिर गद थींदा हूं असां यार जी यारी ॾींदा हूं वेही वंड हिक ॿिए में वंडींदा हूं सच वारन जो घट शेर न आ मुझे पीर जेड़ो जो सुभान अल्लाह जब उम्र गुजारी गुलामी में सुने मुर्शिद वारी सलामी में जब उम्र गुजारी गुलामी में सुने मुर्शिद वारी सलामी में हुंदो साथ सलामत चो इंशाअल्लाह चो इंशाअल्लाह हुंदो साथ सलामत सामी में सामी यानी कब्र में उम्मीद आहे उम्मीद आहे अकीदो आहे अब्दुल कादर जिलानी इंदो मेहरबानी कंदो इंशाअल्लाह राजन सभनी जो ईमान आहे अल्हम्दुलिल्लाह असा सभनी जो ईमान आहे
जबे उम्र गुजारी गुलामिया में सोने मुर्शिद वारी सलामिया में हूंदो साथ सलामत सामिया में कंदो तंग मुनकर ऐं नकीर न आ मुझे पीर जेड़ो जो सुभान अल्लाह बाकी ब मिसरा वो दिल खोले बुधो जो सुभान अल्लाह बीच गिर जमायत जा ठारी दुस तोखे दुश्मन गाए गाए मारी दुस बीच गिर जमायत जा ठारी दुस तोखे दुश्मन गाए गाए मारी दुस वाह गुलाम नबी तुझे मथा अल्लाह जो रहमत है तो तोखे मौलूदन सा मारी दुस तोखे मौलूदन सा मारींदुस मुखे तुझे लाए बियो तीर न आ छो मुझे पीर जेड़ो कजो पीर न आ दर खोड़ मगर दस्तगीर न आखिरी मिसरा दिल खोले बोलो जो सुभान अल्लाह कंदा सब मलाइक सलाम अथस ही गुलाम नबी बे गुलाम अथस थकी भी आयो तो बते खड़ो कंदा सब मलाइक सलाम अथस ही गुलाम नबी बे गुलाम अथस जो सुभान अल्लाह कंदा सब मलाइक सलाम अथस ही सारी जमात गुलाम अथस जो सुभान अल्लाह अब गुलाम आयो अब्दुल कादिर जिलानी सुभान अल्लाह कंदा सब मलाइक सलाम अथस ही गुलाम नबी गुलाम अथस चुंदे अमर रखो एड़ो नाम अथस रहो दूर सो दामन गिर न आवत मथे खड़ी चो मुझे पीर जेड़ो चो मुझे पीर जेड़ो कंजो पीर न आ आवाज बचे हाथ न लड़ो मुझे पीर जेड़ो कंजो पीर न आ दरा खोड़ मगर दस्तगीर ना अल्लाह से फरमाए तो ऐ ईमान वालो अल्लाह जी जात खातिर जो वकूलु मा सादिकीन सच्चे बानन जी सोबत अख्तियार कयो अस्सलाम वालेकुम साईं हाजी इमाम बख्श राजर सिकंदरी साहब जन के अर्ज रखंदुस त पाण दुआ या कलिमात फरमाइन ऐं दुआ भी फरमाइन साईं हाजी इमाम बख्श राजर सिकंदरी साहब 11 दफा सूरह इखलास, एक दफा अलम शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन। या करीम रब्ब तुझी बारगाह में तमाम हाज़रीन जमात सूरह इखलास पढ़ी, सूरह फातिहा पढ़ी। या अल्लाह वैज़ नसीहत कहवियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में नत ख़वान नत शरीफ पेश कयूं। ॿियो जेको बि ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह ताम जो एहतमाम कयो आहे पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमा। इन जो सवाब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह रिसालत में पेश कयूं था कबूल फरमा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी वसीले सां हुज़ूर जे सभिनी सहाबा किराम, अहल बैत इज़्ज़ाम, अज़वाज मुत्तहरात, अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा की साले साहब के ना कबूल फरमा। ताबईन, तबा ताबईन, शदाए करबला, शदाए बदर की साले साहब के ना कबूल फरमा। सिलसिले क़ादिरिया, नक्शबंदिया, सुरवरदिया, चिश्तिया जे बुजुर्गन की साले साहब के ना कबूल फरमा। या अल्लाह बिलखुसूस तमाम ताम एहतमाम खैरात फ़ी सबीलिल्लाह जो सवाब, सूरह इखलास, सूरह फातिहा जो सवाब, वैज़ नसीहत नत ख़ानी जो सवाब, पीरन जे पीर सैयदना अब्दुल कादिर जिलानी रज़ियल्लाहु तआला अन्हु की साले साहब के ना कबूल फरमा।
या अल्लाह उनका हज़रत पीर से रोज़गनी रहमतुल्लाह अलैहि के संदस आबा व अजदाद व औलाद पीर से शाह मर्दान जसानी की साले साहब के कबूल फरमा। या अल्लाह हुज़ूर अलैहिस्सलाम ये तमाम उम्मत मरूमा की साले साहब के कबूल फरमा। या करीम रब मरूम मगफूर वलीमंद फ़कीर की साले साहब के कबूल फरमा। संदस अहलिया मरूमा की साले साहब के कबूल फरमा। या करीम रब ब्याजी के भी फ़कीरन जा अज़ीज़ वक़ार में नदिन में वफ़ात करेवान उन्हनि सबूरन की साले साहब के कबूल फरमा। या अल्लाह सन दरजात बुलंद फरमा, सदन ख़ताउन के माफ़ फरमा, सदन कब्रन के कुशाद फरमा। इलाही पंहिंजे हबीब जे तुफ़िले फ़कीरन जे रिज़्क़ ऐं रोज़ी में माल ऐं औलाद में बरकत अता फरमा। खैन पंहिंजे ग़ैबी ख़ज़ाननि मां रिज़्क़ हलाल कुशाद फरमा। या अल्लाह सदन औलाद के नेक ऐं सालिह फरमा। या करीम रब हिन घर जे मथां किरोड़ी रहमत नाज़िल फरमा। वलीमंद फ़कीर जे औलाद में इत्तिहाद मोहब्बत पैदा फरमा। या करीम रब हिन समूरी ॻूठ जे मथां किरोड़ी रहमत नाज़िल फरमा। इलाही जेके बीमारन सभिनी के साथ काबिला या आजिला अता फरमा। जेके परेशान हाल उन्हनि जी परेशानी दूर फरमा। ॿिया असां जेके बि हिन महफ़िल में मौजूद आहियूं या अल्लाह सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी जी तुफ़ैले असांजे ख़ताउनि खे माफ़ फरमा। या करीम रब असांजी ईमान जी सलामती अता फरमा। इज़्ज़त वारी ज़िंदगी इज़्ज़त वारो मौत अता फरमा। मोहताजी वारनि मोज़ी मर्ज़नि खां पनाह अता फरमा। या करीम रब असांजे औलाद खे नेक ऐं सालिह फरमा। असांजे वालिदैन जी बख़्शिश फरमा। असांजे असातिज़ा जी बख़्शिश फरमा। या इलाही पंहिंजे हबीब जो तोखे वास्तो आहे, असांजी दुआउनि खे क़बूल मंज़ूर फरमा। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।